पाण फरमाइता त बतायो फ़कीर रहमतुल्लाह अलैह दरवेश हो ताके बुधाया मानू चंदा त वाणियो असल में हुयो पर पोइ वरी मुसलमान थियो असल में छा हो त टंडे अल्लाह यार जे भर मां हज़रत गौसल आलमीन मुल्तान वारो बुजुर्ग अची लंघियो हे वाणियो हो कोहर पे विके चणन जा चणा झोलीअ में झलियो छोला तव्हांजे मुल्क में छोला घणा थींदा ये छोला पे विकई गौसल आलमीन अची वण जे हेठा वेठा जमात समोरी समेत मजदू ही दी त पियो बुजुर्ग फरमायो त दी ठरे त ते वञो जमात खे लगी बुख हे वाणियो बीठो हो वतायो फकीरन जो फकीर असांखे ये चणा कॾे तो हे ॾोकड़ ॾियो तक़रीबन को 2-3 किला चणन जा हुआ फकीर अॻिते वधी फकीरन खे जो निहारियई वरी गौसल आलमीन ने निहारे हिन जे दिल में धक लॻो है जहिड़ो चहिड़ो जवान न मिटाई फरमाइता रहा अथई रात सुबह भी दई साबरी कज को का पड़ियो नमा रूह रजदो रजो हणे पेर तनिया जा पुजो मतास की सलासन ले वतायो फकीर वा जेका झोलिया फकीरन में विरहाए ॾिनी आ हज़रत गौसल आलमीन सब कयो आ फकीरन जा पैसा घणा चओ त मां तोखे ॾोकड़ ॾियां तो मुंहिंजे जमात खे छोला खाराया हन वतायो फकीर सोचे कुर्बान वञा झोली कबूल पवे छा थे कहिड़ी झोली छोलन वारी निंड अची वई जागो था फकीर खे चढ़ा विराए ॾिनई न त गौसल आलमीन फरमायो अबा बेखबर पैसा घणा त फकीर सोचे कि विलाया झोली कबूल पवे पैसा कोन खपन हज़रत गौसल आलमीन जो रहमत जो दरिया जोश में आयो ओ फकीर तुंहिंजी झोली कबूल आ तूं असांजे झोलीअ में आहे फकीर सोचे ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह वो मुसलमान थियो पर हिंदू चवंदा हा त असां जो मुसलमान चवंदा हा मुसलमान थियो आखिर हुन जो 100 वरियो पूरो थियो वतायो फकीर जमल मरण घड़ी ते आयो तमल बुजुर्ग जा पोया पसा हुजन हिन जा हथ ठाहियो पेर ठाहियो अखियूं ठाहियो रात जूं ॾियारियूं ॿधियो बुजुर्ग जो दम परवार थियो जमल मरी वियो त हिंदुन जी हुकूमत आ हिंदू चवनि पिया सारींदासे मुसलमान चवनि जनाज़ो पढ़ी पूरींदासे हिंदुन जो ज़ोर आ हिंदू पंहिंजा हाकिम वठी आया मुसलमान चवनि पिया मरद पर वतायो मुसलमान के दफन कंदासे झेड़ो जमल शुरू छो वतायो फकीर पयो आ जमल लठबाजी शुरू थियण वारी आ फकीर उथी वेही रहियो अबा विढ़ो न असां हिते मरंदासे ई कोन उते मरंदासे जाते झेड़ो ई कोन हूंदो फकीर मरंदा न फकीर जेरा हाओ या न फकीर इनमें मुल्लुड़न खे ख़बर कान अथव निभागन खे इनखे अकुली कोन अथव इनखे समझ ई कान्हे का ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम वाला समहिम वाला अबसारहिम ग़िशावा रब जे ज़ातन जे अखियुनि ते दिलनि ते मोहरूं हणी छॾियूं आहिनि ख़ुदा जो कसम आ त मां तोखे अॼु बि अल्लाह जा वली क़ब्र में हुकूमत वेठा खुदा जा बाना कब्र में बादशाही वेठा रुबो असा का पर्दे में हिजाब में हला विया अला इन औलिया अल्लाह हे मुत्तफ़क़ा फ़ैसलो आ उलमा इस्लाम जो अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतक़िलून मिन दारिन इला दारिन उखरा अल्लाह जा वली मरदा न हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा